अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ हेडक्वार्टर समेत सभिनी सब ऑफिसिस में जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि, जंहिंमें BPS 14 खां वठी BPS 1 ताईं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। स्टीनियो टाइपिस्ट आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, जूनियर ऑडिटर आहे, ड्राइवर्स आहिनि, टेलीफोन ऑपरेटर्स आहिनि, नाइब कासिद ऐं स्वीपर वग़ैरह जो हिन में जॉब्स आहिनि। हिन में प्राइमरी पास खां वठी ग्रेजुएशन लेवल ताईं अप्लाई करे सघनि था। त हींअर ही तव्हां एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें जॉब्स नज़र अची रहियूं आहिनि, जंहिंमें जेको फर्स्ट ते आहे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट हेडक्वार्टर, जेको एड्रेस आहे ऑफिस ऑफ द कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट FBC बिल्डिंग G52 इस्लामाबाद में ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। जंहिंमें जूनियर ऑडिटर जी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। 13 वैकेंसी पोजीशन, जंहिंमें पंजाब, सिंध, KPK ऐं बलोचिस्तान वारा अप्लाई करे सघनि था। ऐं हुन खां अलावा ॿी जेका पोस्ट आहे उहा ड्राइवर जी आहे। हुन खां पोइ अकाउंटेंट जनरल पाकिस्तान रेवेन्यू इस्लामाबाद में भी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें डेटा एंट्री ऑपरेटर आहे, जूनियर ऑडिटर आहे, टेलीफोन ऑपरेटर आहे, नाइब कासिद आहे। ऐं हुन खां पोइ अकाउंटेंट जनरल पाकिस्तान रेवेन्यू सब ऑफिस लाहौर जे जॉब्स आहिनि। हुनमें जूनियर ऑडिटर जी जॉब आहे। ऐं अकाउंटेंट जनरल ऑफ रेवेन्यू सब ऑफिस कराची जी जॉब्स आहिनि, जंहिंमें जूनियर ऑडिटर, टेलीफोन ऑपरेटर, ड्राइवर, नाइब कासिद, स्वीपर ऐं चौकीदार जी जॉब्स आहिनि। हुन खां पोइ अकाउंटेंट जनरल रेवेन्यू सब ऑफिस पेशावर जी जॉब्स आहिनि, जंहिंमें जूनियर ऑडिटर, नाइब कासिद जी जॉब आहे। हुन खां पोइ अकाउंटेंट जनरल सब ऑफिस कोयटा जी जॉब आहे, जंहिंमें जूनियर ऑडिटर जी जॉब आहे। अकाउंटेंट जनरल पाकिस्तान इन सब ऑफिस गिलगित बल्तिस्तान में जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ऐं अकाउंटेंट जनरल पंजाब लाहौर जी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हुन खां पोइ अकाउंटेंट जनरल सिंध कराची जी ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें जूनियर ऑडिटर जूं 23 पोस्ट आहिनि, जंहिंमें सिंध रूरल जूं 14 पोस्ट आहिनि, सिंध अर्बन जूं। ही डिटेल्ड आहे एडवर्टाइज़मेंट में, जंहिंमें सभिनी ऑफिसिस में जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि। ऐं तक़रीबन 400-500 खां वधीक पोस्ट आहिनि। त हिन में घणे खां घणा अप्लाई करे फ़ाइदो हासिल कंदा। हाणे हिन में अप्लाई जेको आहे उहो ॿिनि तरीक़नि सां थी सघे थो। हिकिड़ो तव्हां जेको आहे कंट्रोलर जनरल जी जेका वेबसाइट आहे, जंहिंजो URL आहे CGA.gov.pk, उन ते वञी पोइ ही जीअं तव्हां ईंदा हिते तव्हां HR नोटिफिकेशन ते क्लिक कंदा। HR नोटिफिकेशन ते क्लिक करण खां पोइ ही कैरियर अपॉर्चुनिटीज़ आहे, हिते क्लिक कंदा। जीअं तव्हां हिते क्लिक कंदा त हिते तव्हांखे वैकेंसी अनाउंसमेंट ऑल ओवर पाकिस्तान, हिते तव्हां क्लिक हेयर करे एडवर्टाइज़मेंट ॾिसी सघो था। ऐं हिते तव्हां हुनजो फॉर्म डाउनलोड कंदा। जीअं तव्हां फॉर्म डाउनलोड कंदा, तव्हां वटि कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स जो फॉर्म अची वेंदो, जंहिंमें तव्हांखे पहिरियां पोस्ट अप्लाइड लिखणो आहे, पोइ अंडर कोटा जो मक़सदु आहे त तव्हां अगरि सिंध रूरल मां बिलोंग कयो था, तव्हां हिते सिंध रूरल कंदा। जंहिं बि कोटा ते तव्हां बिलोंग कयो था, सिंध अर्बन, सिंध रूरल या ॿिए कंहिं बि प्रोविंस में जेका तव्हांजी कोटा ठहे थी, तव्हां उहा मेंशन कंदा। हिते नेम ऑफ ऑफिस जो तव्हांखे एड्रेस लिखणो आहे, जंहिंजे लाइ तव्हां अप्लाई कयो था। ही एड्रेस तव्हांखे हिते एडवर्टाइज़मेंट में मिलियल आहिनि, जिते तव्हां अप्लाई कंदव। ही ॾिसो, अगरि तव्हां हेडक्वार्टर में अप्लाई करणु चाहियो था, तव्हां ही ऑफिस जो एड्रेस लिखंदव। अगरि तव्हां लाहौर में अप्लाई करणु चाहियो था, तव्हां हिन ऑफिस जो एड्रेस लिखंदव। ईअं ई कराची में अप्लाई करणु था चाहियो, तव्हां कराची वारो एड्रेस लिखंदव। ही ॾिसो, ही कराची जो एड्रेस आहे, ऑडिट अकाउंट्स कॉम्प्लेक्स गुलशन इकबाल। त तव्हां उहो ई एड्रेस लिखंदा जंहिं ते तव्हां अप्लाई करणु चाहियो था। उन खां पोइ ईअं ई पोइ ही फॉर्म ते पंहिंजी डिटेल ॾींदा, एजुकेशनल डिटेल ॾींदा, प्रोफेशनल एक्सपीरियंस ॾींदा। ऐं उन खां पोइ हिते पंहिंजी सिग्नेचर कंदा। ऐं ही जेके बि डॉक्यूमेंट्स लिखियल आहिनि, अटेस्टेड कॉपी ऑफ CNIC, 3 लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटोग्राफ, एजुकेशनल डॉक्यूमेंट्स, डिग्री सर्टिफिकेट ऐं डोमिसाइल तव्हांखे लॻाए ऐं उन ऑफिस जे एड्रेस ते मोकिलणो आहे, जंहिंमें तव्हां अप्लाई करणु चाहियो। उन खां अलावा तव्हां ऑनलाइन अप्लाई करे सघो था। ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ ही जेका लिंक आहे www.njp.gov.pk, इन में तव्हां अप्लाई करे सघो था। इन जे लाइ तव्हांखे लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, तव्हां उन वीडियो खे फॉलो करे ॾिसी सघो था त नेशनल जॉब पोर्टल जेको आहे उन ते ऑनलाइन फॉर्म कीअं सबमिट कबो आहे। उमीद था कयूं तव्हां ताईं इंफॉर्मेशन पहुची वई हूंदी। कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उन्हनि जे बारे में मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।